जेको वाक़ियो थियो आहे लाहौर जे अंदरि इहो हिकिड़ो तमामु ग़लति थियो आहे। इन में डॉक्टरनि वरी नाजाइज़ी कई आहे छो त मास्क वग़ैरह जो जेको बि मसइलो उहो डॉक्टरनि कयो न की वकीलनि कयो। मीडिया सिर्फ़ु डॉक्टरनि खे हलायो, वकीलनि जी कंहिं शइ जी न ॿुधी। वकीलनि जे मथां एफआईआर थियूं, असां हिन खे कंडेम कयूं था ऐं उहो त उते थियो। हिते वकीलनि जो हिकिड़ो पंहिंजो पेशो आहे, पंहिंजो मयार आहे। हिकिड़ो वकील हुयो जंहिं मुल्क खे आज़ादु करायो। वकील पूरी वर्ल्ड लेवल ते, असां इंटरनेशनल लेवल ते इन शइ खे खयो आहे। उन्हनि खे आर्मी चीफ खे, वज़ीर आज़म खे बि इहा अपील कयूं था त इन शइ खे सुहिणे नमूने सां अची करे जेके डॉक्टर इन में आहिनि, मुलविस आहिनि, जिन जे मथां एफआईआरियूं आहिनि, उहे गिरफ़्तार छो नथा थियनि। उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं गिरफ़्तार वकीलनि खे आज़ादु कयो वञे, न त असां ॿी सूरत में तहरीक हलाईंदासीं। वकिला खे इन तरीक़े सां अदालतुनि में पेश करणु, उनजी तज़लील करणु, वन साइडेड हिकु फिल्म हलाइणु, सभु शइ वकीलनि जे ख़िलाफ़ ईअं न आहे। डॉक्टर जी सख़्त नाजाइज़ी आहे, डॉक्टर ज़्यादती कई आहे, डॉक्टर नाजाइज़ी कई आहे। हुननि खे इहा कोई बि हक़ कोन्हे त अस्पतालनि में कंहिं तज़लील कनि, उन्हनि खे इहो कोई बि हक़ कोन्हे त पंहिंजूं मनमानियूं कनि। डॉक्टर्स खे इहो कोई बि हक़ कोन्हे त अस्पतालनि जे नाले ते हो लूटमार जो बाज़ार गरम कनि ऐं उते इहो सम्झनि त शायदि हुननि जी अस्पताल न आहे बल्कि इहो को कसाई घर ठाहे वेही रहिया आहिनि। इहा शइ असां बर्दाश्त न कंदासीं ऐं वकीलनि जे ख़िलाफ़ केसिस बि ख़तमु कनि, उनजी तज़लील करणु बंदि कनि, इहे सभु तरीक़ा ख़तमु कनि, न त इहो दायरा कार सॼे पाकिस्तान ते फैलिजे।